एक ॿियो गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजो अवां सां शेयर कयूं नाज़रीन। NA 226 जामशोरो जो ही गैर हतमी गैर सरकारी नतीजो आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार मलिक असद सिकंदर 13,551 वोट खणी अॻिते आहे। 40 पोलिंग स्टेशन सां इहे नतीजा आहिनि। NA 226 जामशोरो GDA उम्मीदवार सैयद मुनीर हैदर शाह 7,115 वोट खणी सघियो आहे। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा जेके अचनि पिया अवां सां शेयर करे रहिया आहियूं। NA 226 जामशोरो जो ही नतीजो आहे। मलिक असद सिकंदर 13,551 वोट खणी अॻिते आहे। मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन्स जा जेके गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा अची रहिया आहिनि उहे अवां सां शेयर करण जो सिलसिलो जारी रखंदासीं। नाज़रीन, नतीजा शेयर करण जो सिलसिलो बि जारी रहंदो। हिते वठूं था शॉर्ट ब्रेक। हाणे आयो सनलाइट 2-in-1 1 kg बचत पैक हले पूरो महीनो।